मांगता हूँ इलाही मैं तुझसे दुआ करम मांगता हूँ अता अब्बासी साहब जन उहे भी मां चवंदसि त उहे भागन वंदा आहिनि जिन खे बाबा हाजी मुनवर अली अब्बासी खान जहिड़ो बाबा हुयो ऐं बाबा मुनवर अब्बासी जा बेअज़ीम इंसान आहिनि जिन खे वरी अदा मौज़िम साहब जन जहिड़ी अज़ीम औलाद आहे जेके हुननि सां पाण मल्हाईंदा था अचनि ऐं हू हिकिड़ो आम पब्लिक सां माण्हू जेको थींदो आहे वास्तो रखंदड़ उहे इंसान हुया। ईअं न हुया त कंहिं वॾेरनि या अमीरनि सां हुननि जा वास्ता हुया पर हर आम माण्हू जेको आम माण्हू हो ग़रीबनि जी ख़िदमत करणु शागिर्दनि खे पैसा ॾियणु जेकॾहिं उन्हनि जी फीस या लटा कपिड़ा वठी ॾियणु उन्हनि जूं अहिड़ियूं ख़िदमतूं हुयूं उन्हनि खे अॼु असां सलाम पेश कयूं था। उन्हनि जी अॼु पहिरीं वर्सी जो ॾींहुं आहे। खेनि सलाम। बशीर अहमद कलोड़ो अदा हाजी मुनवर अब्बासी साहब चवण में त सरदार हाजी मुनवर अब्बासी साहब अचे थो पर निहायत ई फ़क़ीराना तबियत 5 वक़्त निमाज़ी ऐं असांखे फ़ख़ुरु आहे त असांजे सिंध में अहिड़ो क़ौम जो कंहिं ॿी क़ौम जो चङो कोन्हे जेको 5 वक़्त निमाज़ी बि हुजे ज़कात अदा कंदड़ बि हुजे ग़रीब शागिर्दनि खे ज़कात ॾींदड़ बि हुजे हक़ जा फ़ैसिला कंदड़ बि हुजे। अॼु उनजी पहिरीं वर्सी आहे ऐं असांखे शदीद कमी महसूस थी थिए ऐं असां ज़िंदगी में पंहिंजी 55 साल असांजी उमिरि आहे असां पंहिंजी ज़िंदगी में इन तबियत जे मालिक इंसान न ॾिठो। असां उनखे सलाम पेश कयूं था। अॼु असांखे फ़ख़ुरु आहे ऐं असां उनजी कमी जेका आहे इंशाअल्लाह मौज़म ख़ान ऐं काज़िम ख़ान में ॻोल्हियूं था पिया ऐं मिले थी पई असांखे। निहायत ई वरी महिरबानी तव्हांजी अदा। तमामु महिरबानी माण्हू आहे इज़त वारा हुआ असां सां त एॾो ईंदा जॾहिं बि मां कंहिंखे किथे इन्विटेशन ईंदो हुओ न त ख़ुदा तो ॾिसे त साहब अचे उते पहुची वेंदो हो। सभिनी जो ख़ैरु ख़्वाह फज़ीलत वारा माण्हू ऐं हीअ हाणे मां तव्हांखे चवांव थो इन्हनि जे किरदारु इन जे करे अलाह ॾिसे थो लाड़काणो अब्बासियुनि जो अथव। हीअ 100 सैकड़ो मां चवां त मां मरां हुजां न हुजां तव्हां मुंहिंजा लफ़्ज़ यादि कजो। इहो जेकी हिन जी कंट्रीब्यूशन आहे न इज़त फज़ीलत सभु कंहिं सां बिहेवियर जेको आहे न अहिड़ो लाड़काणे में कंहिंजो बि कोन्हे। मां बि सभई सियासतदान ॾिठा आहिनि। अलाह साईं उनखे जन्नत में जाइ ॾींदो ऐं पोइ उनखे हिमत ॾींदो इंशा अल्लाह ताला त उनखे मेंटेन करे। असां कनासरो मां लाड़काणे सां मुंहिंजो तालुक़ु आहे ऐं हाई साहब जन सां असांजो 3 जन्मनि खां 3 पीढ़ियुनि खां वठी तालुक़ु आहे। उहे वॾनि खां वठी अमां डॉक्टर साहिबा खां वठी निभाईंदा आया ऐं डॉक्टर साहिब हाई साहब जन लाड़काणे जे हवाले सां हर प्रोग्राम में हाजी साहब जन पंहिंजे मोहबत ऐं दिलि जे ख़लूस सां उन प्रोग्राम में शरीक थींदा ऐं उन प्रोग्राम में हाजी साहब असां सां ॿांह ॿेली बि थींदो हुयो हर प्रोग्राम में। ऐं कहिड़ो बि कमु हुजे असेंबली हुजे त इजलास मां बि हाजी साहब जन असां वटि पहुचंदा हुआ। हाणे तोणी इहे इलेक्शन जो दौरु हुयो जेको हाणे मौज़म साहब जेका सीट खटी असांजी MP जी उन में बि हाजी साहब जन बरक में हुया। मुंहिंजे वालिद साहब जी वर्सी उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी हाजी साहब मूंखे 11 बजे मूंसां ॻाल्हाया त भॻवान हेॾे जंग लॻी पई आहे मुंहिंजो अलाह कंदो हाजी साहब जंग ख़तरु थींदी ऐं तव्हां जेको आहे सो बिल्कुलु मुंहिंजे प्रोग्राम में शरीक थींदो। त उहो माना 12 बजे धारा मुंहिंजे प्रोग्राम में आयो। 3 बजे 3 कलाक मुंहिंजे प्रोग्राम में हाजी साहब जन वेठा। हुनजो कमु जेको हाजी साहब जो लोक अदब जे हवाले सां या हूअं बि फ़न जे हिसाब सां हुन माण्हूअ कंहिंखे बि नज़रअंदाज़ न कयो। हर माण्हूअ खे हुन टाइम ॾिनो। पोइ कहिड़ो बि प्रोग्राम हुयो इस्लामी प्रोग्राम हुयो त हाजी साहब जन पाता। चाहे किथे बि को हाजी साहब खे कंहिं सॾिनो कंहिं मिसकिन सॾिनो त हुनजी किथे हाजी साहब त घणा राज साईं रुवारे हले वियो नालो अदबी दुनिया में बिहारे हले वियो घणा राज साईं रुवारे हले वियो। असांजी दुआ आहे जो जन्नत में जानी मुमताज़ खे छॾे के किनारे हली वियो। माना किनारे सां लाहियो। किनारे जो मक़सदु इहो आहे त हाजी साहब जा जेके साहिबज़ादा आहिनि उन्हनि बि या डॉक्टर सफदर जेको साईं जो बिरादर आहे हिन साल असांजे जेको बाबा सिंधी वर्सी उन प्रोग्राम में जीअं हाजी साहब जन ईंदा हुआ त ईअं ई पंहिंजे साथियुनि समेत डॉक्टर साहब काज़िम साहब
जहाँ जीअं हाजी साहब 40-50-60 माण्हू सां असांजे प्रोग्राम में शरीक थींदो हो ईअं ई माना उहो ई नातो असां सां हाजी साहब वांगुरु ई हिन जे पोयनि असां सां निभायो आहे। अलाह कंदो त अॻिते बि असांजी उमेदु आहे ईअं ई अवाम सां पंहिंजे हाजी साहब वांगुरु जीअं हाजी साहब हलियो उन प्यारु ॾिनो माण्हू खे मोहबत ॾिनी अहिड़े ई नमूने सां जेको आहे सो अलाह कंदो त अलाह संगत हिमत ॾींदो त उहो ई प्यारु उहो ई मोहबत असांखे मिलंदी। पहिरीं वर्सी आहे हुनजे मुनासिबत सां अॼु असां हिते हुनजी ख़राज अक़ीदत लाइ जेको आहे प्रोग्राम मुनक़द थियो आहे। हाजी साहब जन जी मुंहिंजी साथ चयो तक़रीबन 58 वरहनि जो आहे। असांजे वालिद साहब जो इंतकाल थियो त हुन खां पोइ उन महिल शायदि मुंहिंजी उमिरि एतिरी न हुई ऐं हाजी साहब जो भाउ बि हुयो ऐं वालिद साहब जी जॻह ते बि हुयो ऐं हिकिड़ी ज़िंदगी जो वॾो हिसो जेको हाजी साहब जन खे ॾिठोसीं तमामु क्लोज़ली हू हिकिड़ो सचो खरो इंसानु हुयो। हुन पंहिंजी सियासत में पंहिंजी समाजी फ़िक्रनि में पंहिंजी जेके हुनजी दोस्तियूं हुयूं उन्हनि में हिकिड़ी सचाईअ सां जेको आहे हुन हलियो। हुन पंहिंजे भाउरनि सां पंहिंजे ख़ानदान वारनि सां पंहिंजे कबीले सां पंहिंजे दोस्तनि सां जेको आहे सो हर हाल में हुनजी ख़ुशीअ में ग़मीअ में हुनजी ज़रूरतुनि में सभिनी सां जेको आहे हुन निभाईंदो रहियो। सियासी हवाले सां यकीनन हू हिकिड़ो बहितरीनु सियासी वर्कर हुयो ऐं हुन शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टे ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी सियासत सां हू हुनजी क़यादत में जेको आहे हुनजी सियासत जा मुतरफ़ बि हुया। शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टे वर्चुअली सम्झो हुननि खे सियासत में ट्रेनिंग जे ज़रिए जेको आहे अॻिते आंदो। पार्टी जे मुख़्तलिफ़ उहिदनि ते रहिया 5 दफ़ा MP इलेक्ट थिया वज़ीर ट्रांसपोर्ट रहिया वज़ीर बल्दियात रहिया म्यूनसिपल कमेटी लाड़काणे जा चेयरमैन रहिया कोऑर्डिनेशन कमेटी राब्ता कमेटी लाड़काणे जा चेयरमैन रहिया। त हिकिड़ो डिघो अरसो हुननि जी जेकी सियासत थी सियासी ख़िदमात ऐं समाजी ख़िदमात जेको डिघो अरसो आहे। अब्बासी करोड़ा तंज़ीम जी भी उन्हनि ठाही उनजा उहो पगदार बि रहिया ऐं जेको आहे सो उन सॼे अमर जे अंदरि तमामु घणा उन्हनि समाजी कमु कया। ख़ासि तौर ते जेका हुनजी हर साल जेका आई कैंप लॻंदी उहा उन्हनि 40 साल ज़िंदगी जा 40 आई कैंपियूं हर साल जेको आहे हुननि लॻायूं। उनमें जेके हज़ारे जेके माण्हू बिनाई खां महरूम हुया उहे उन माण्हुनि खे शफ़ा मिली उनखे मेडिकल कैंप्स लॻारायूं। क्रिकेट जा इंतिहाई शौक़ीन हुया। शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो ट्रॉफी जॾहिं खां वठी भुट्टे साहिब जी शहादत थी आहे त हर साल जेको आहे हुनखे मुनक़द कयूं। हाणे बि जेका इहा शेख ज़ैद कॉलोनी में जेका स्टेडियम आहे उहा जेको आहे हाजी साहब जे मरहूम महिनत आहे उन ई जेको आहे हुनखे डेवलप कयो उन ई हुनखे ठारायो ऐं उते अॼु बि जेको आहे सो जेके नंढा ॿार आहिनि जेके लाड़काणे जा क्रिकेट खेॾनि था पिया ऐं जेको आहे हाणे त माशाअल्लाह नेशनल लेवल ते बि जेको आहे छोकिरा असांजा अची विया आहिनि ख़ासि तौर ते शाहनवाज़ ॾहाणी जहिड़ा। सो मां सम्झां थो त इहे सभु जो अमर जेको आहे हिकिड़ी हाजी साहब जिन जी हिकिड़ी भरपूर ज़िंदगी रही। अलाह ताला हुनखे 76 साल जी उमिरि बि ॾिनी हिकिड़ी भरपूर ज़िंदगी गुज़ारियूं पंहिंजे दोस्तनि सां भाइरनि सां खरे अंदाज़ में सचे अंदाज़ में। तो मां अॼु सम्झां थो पियो त अॼु वक़्तु आहे अॼु ॾींहुं उहो आहे अॼु हुनजी पहिरीं वर्सी आहे। अॼु हुनखे असां हिकिड़ो ट्रिब्यूट बि पेश कयूं हुनखे ख़राज अक़ीदत बि पेश कयूं। उन सिलसिले में जेको हीअ अॼु को मेड़ाको आहे जेको मुनक़द कयो आहे मां सम्झां थो हाजी साहब लाइ हिकिड़ी हुनजी पहिरीं वर्सी ते हिकिड़ो सुठो ख़राज तहसीन ख़राज अक़ीदत आहे।